मौत थी वियो जो मूंखे ॾाढो दुख थियो हुयो त अगरि हिननि वटि टेंट हुजे हा त शायदि ॿार खे सर्दी न लॻे हा ऐं मलेरिया न थिए हा पोइ हिननि जो मां हाल अहवाल ॿुधो ॾिठो त ॾाढो दुख थियो त हिते टोटली माण्हू सभु बीमार आहिनि सभिनी खे मलेरिया खंघि ज़ुकाम आहे पोइ ई असां जेको आहे हुननि वटि टेंट खणी आया आहियूं हिननि खे ॾिना आहिनि ऐं इनशाला असां ॿिया बि टेंट खणींदासीं सभिनी फैमिलियुनि खे असां हिते टेंट ॾींदासीं त जीअं सीअ खां बची सघनि हिन अदे जो हिन बुज़ुर्ग अदे जो पोटो गुज़ारे वियो सीए जे करे गुज़ारे वियो हाणे